अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊँ आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, अॼु जेको मूं मौज़ू क़ुरान पाक मां खयो आहे, उन जो मौज़ू जेको आहे मूंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिकिड़े शेर मां मूं कढियो आहे, जेको तव्हांजे आॾो मां पेश कयां थो। शाह साहब फ़रमाए थो त ॾात नाहे ज़ात ते जो वहे सो लहे। इन जो मतिलबु आहे त ॾात जेकी तव्हांजी आहे इहा तव्हांजी ज़ात सां उनजो तालुक़ु कोन्हे, ॾात जो ज़ात सां तालुक़ु कोन्हे। केतिरा आहिनि ग़रीब ख़ानदान जा ॿार वॾा साइंटिस्ट थिया, केतिरा ग़रीब अंग्रेज़नि में जेके हूंदा हुआ जिन जो तालुक़ु बादशाही ख़ानदान सां न हो, उहे वॾी बादशाह थिया। ॾात नाहे ज़ात ते जो वहे सो लहे। तंहिंजे करे इस्लाम बि इहा ॻाल्हि थो करे। इस्लाम बि इहो चवे थो त असां तव्हांखे ज़ातुनि में रुॻो तारफ़ जे करे विरहायो आहे। इन जो मतिलबु न आहे त मां जेकॾहिं कंहिंखे घटि ज़ात में ॿार खे पैदा कयो आहे त मां तव्हांखे घटि करे मोकिलियो आहे या कंहिं वॾी ज़ात में। चई इन जो को ताले ई कोन्हे। तव्हांजो अकाउंट 0-0 सेट थो थिए। ॿार जेको ॼमे थो, जंहिंजे बि घर में ॼमे थो, उनजो अकाउंट 0-0 सां सेट थी वञे थो। हाणे हू पंहिंजे उन अकाउंट में पंहिंजे अमलनि सां मार्कूं वधाए थो या घटाए थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त हे मुंहिंजा प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ाहिर आहे त तुंहिंजा मिटनि, तुंहिंजा माइटनि, तुंहिंजियूं धीअरूं आहिनि ऐं उहे तुंहिंजे निस्बत जे करे फ़ख़ुरु बि कंदियूं, पर चई उन्हनि खे सम्झाए। हाणे आयत आहे सूरत अल शोरा जी आयत नंबर 213-14, चए थो फला तदाउ माल्लाहि इलाहन आख़र। चई यादि रखो अल्लाह हिकिड़ो ई आहे जेको आसमाननि में आहे, उन सां गॾु हुन कंहिंखे पावर कोन ॾिनो आहे। अल्लाह सां गॾु कंहिं बि ॿी हस्तीअ खे न सॼियो जेका तव्हांजे आॾो हाज़ुरु कान्हे का, उन हस्तीअ खे न सॼियो जेको तव्हांखे जवाबु कान थी ॾिए। अल्लाह छाकाणि त हर जाइ ते हाज़ुरु नाज़ुरु आहे, तव्हांजी साह जे रग खां वेझो आहे। फला तदउ माल्लाहि इलाहन आख़िर, अल्लाह सां गॾु कंहिं बि अहिड़ी हस्तीअ खे न सॼियो जेका तव्हांखे जवाबु कान थी ॾिए। फ़तकून मिनल मुअज़्ज़बीन, पोइ तंहिंजे करे अहिड़े ई ख़्याली अलाहनि खे सॾींदव ऐं खाईंदव। अल्लाह साईं चए थो मुंहिंजो त पोइ तव्हांखे मां अज़ाब मां ॾींदुसि। अंज़िर अशीरतकल अक़रबैन, तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि पंहिंजे वेझनि सभिनी माइटनि खे ॿुधाए, सभिनी खे सॾे चओ। आयत जो लथी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकिड़ो जेको आहे सो सफ़ा ते चढ़ी वियो। उते वञी सभिनी खे सॾु कयईं। सभिनी पंहिंजे धीअरुनि खे, पंहिंजे औलाद खे, ख़ानदान वारनि खे सॾु करे चए थो त जॾहिं लम्मा नज़लत इहा आयत लथी त अंज़िर अशीरतकल अक़रबीन, सभिनी मिटनि माइटनि खे ख़बरदार कर त काम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला सफ़ा ते चढ़ी वियो। फ़क़ाल, सभिनी खे सॾु कयईं। जॾहिं आया त चई फ़क़ाल या फ़ातिमत बिन्त मुहम्मद, चए मुंहिंजी प्यारी धीउ फ़ातिमा, या सफ़ियत बिन्त अब्दुल मुतलब, ए अब्दुल मुतलब जी धीउ सफ़िया, या बनी अब्दुल मुतलब, ए अब्दुल मुतलब जा ख़ानदान जा ॿिया सभई ॿारो। ला अमलिकु लकुम मिनल्लाह शैया, यादि रखो आऊं एज़ अ नबी, तव्हां मुंहिंजे रत जो रिश्तो आहे मुंहिंजो तव्हां सां, लेकिन मां तव्हांखे अलाह खां कंहिं बि शइ जो इख़्तियार कोन थो रखां जो मां तव्हांखे छॾायां। सलूनी मिन माली मां शेतुम, जेको हिते खपे मुंहिंजे माल मां मूंखां वठो। हाणे तर्जुमो आहे ते अब्दुल औलाद में अल्लाह के सामने तुम्हारे बारे में किसी चीज़ का अख्तियार नहीं रखता, अलबत् यहाँ मेरे माल में से चाहो ले लो। सही मुस्लिम जी हदीस शरीफ़ आहे, जिल्द पहिरियों। माना मां कुझु न करे सघंदुमि, माना तव्हांजा अमल तव्हांखे अॻिते वधाईंदा। अल्लाह ताला इहा ई ॻाल्हि थो करे क़ुर में। चए थो सूरह हिजरात, या अय्युहन्नास, माना सभिनी इंसान खे थो ख़िताबु करे। हाणे हिन में हिंदुनि खे ख़िताबु आहे, अंग्रेज़नि खे ख़िताबु आहे, मुस्लिम। इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़कर व उन्सा, जी पहिरियों ई त आउं जेको इंसान थो पैदा कयां ॿ शयूं आहिनि, या मर्द आहियां औरत आहे, टीं शइ त का कान्हे। व जालनाकुम शूबन व क़बाइल, पर तव्हांखे पैदा थो कयां ख़ानदाननि में, के चांडियनि में, के बरोचनि में, लाखनि में, सैदनि में, मुख़्तलिफ़ जायुनि ते। छाजे लाइ? लितारफ़ू, इन लाइ त जेकॾहिं मां तव्हांखे ख़ानदान न ॾींदुसि त नाला एॾा कामन थी वेंदा जो ख़बर कान पवंदी। मिसाल मां चवां अब्दुल करीम, कंहिंखे बि अदा अब्दुल करीम आयो, चए अदा कहिड़ो अब्दुल करीम, माना कहिड़ो जो मतिलबु छा? ज़ात जो पुछे। अदा अब्दुल करीम मेमून, चए हा सुञाणा। त चए थो तव्हांखे ज़ातियुनि ऐं क़बीलनि में विधो अथऊं त जीअं तव्हांजी तारीफ़ थिए। मता चओ त ज़ात जे करे को असांखे 5 रुपया 5 सवा मिलंदो, न,
इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, अलाह वटि इज़त वारो उहो आहे जेको तव्हां में ज़्यादा परहेज़गार ऐं अमल कंदो। इन अलाह अलीमुन ख़बीर, इहो रिकॉर्ड अलाह रखे थो सभु कंहिंजो, त हिन अमल कहिड़ा कया आहिनि। तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु ॿुधाए थो हदीस शरीफ़ सही मुस्लिम में त अन अबी हुरैरा क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अल्लाह ला यंज़ुर इला सुवरिकुम व अमवालिकुम, जॾहिं क़यामत ॾींहुं ईंदव त अलाह हुन तव्हांजी शिकिल खे थो ॾिसे, तव्हांजे मालनि खे थो ॾिसे। ही डज़न केयर केरु आहीं तूं, कीअं आहीं, तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे, कंहिंजो पुटु आहीं। वलाकिन यंज़ुर इला कुलूब अमवालिकुम, अलाह त तव्हांजे दिलनि खे, तव्हांजे अमलनि खे थो ॾिसे, तव्हांजे दिलि ऐं तुम्हारे अमलनि जे तरफ़ अलाह ॾिसे थो। तंहिंजे करे हिन में अचे थो त यूकदुल इस्लाम अन अमाल सालिहा, हीअ मकिया सघी चए थो जेके तव्हां अमल कयो था न, इहा आहे हक़ीक़त में तौर ऐं माप में इहे हलंदा। तव्हांजो जेको उते तौर माप थींदी अला मकियास हक़ीक़ी जेको आहे इहो थींदी। लितफ़ाज़िल व नजा योमुल क़यामत, इन्हीअ सां ई तव्हांखे बचत थींदी, क़यामत ॾींहुं तव्हांजी नजात थींदी तव्हांजे अमलनि जे करे। लईस नसब वल हसब, न तव्हांजी ज़ात कमु ईंदी, न तव्हांजो हसब कमु ईंदो त तव्हां अमीर रहो, तव्हां वज़ीर रहो, तव्हां फलाणे ख़ानदान जा को कमु कोन ईंदो। वक़्तु वरद अहादीस नबी आहे कसीरा, नबी तमामु घणियूं हदीसूं मौजूदु आहिनि। तहत अला अमल व तंतई अनल एतमाद अला नस वल एबा, माना चवनि था त तहस अल अमल, त अमल कयो ऐं तव्हांखे रोकियो आहे त इन ते न कजो एतमाद मां फलाणे जो पुटु आहियां, मां फलाणे जे ख़ानदान जो आहियां। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे आतूनी बि अमालकुम, चई अचो था त पंहिंजा अमल खणी अचो, वला ता ते अंसा ज़ातियूं न मूंखे ॿुधायो, ज़ातियुनि जी ॻाल्हि न कयो। इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, अलाह जे आॾो तव्हां में उहे ई वधीक इज़त वारा ऐं दर्जा माणींदा जेके अलाह खां वधीक ॾियनि था। तंहिंजे करे ॿी मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे मन बता बि अमल हू, जंहिंजा अमलनि उनखे पोइते करे छॾियो। हाणे छा आहे त ॾिसो न, सभु कंहिं इंसान जा अमल आहिनि। हाणे हिन दुनिया में त कार जी रेस त कोन थी थिए, हिन दुनिया में अमल तव्हांखे अॻिते पइजा। हाणे जेके जन्नत में पहिरीं दाख़िल थींदा उहे थींदा जॾहिं अमल बहितरु हूंदा। त हाणे हिकिड़ा आहिनि जेके अमल ग़लति अमलनि करण जे करे लाइन में पोइते आहिनि। चए थो मन बता बि अमल हू, जंहिंखे अमल न हुजण जे करे लाइन में पोइते हलियो, पुछड़ीअ में हलियो विया, लम यसरो बि नसबुत, ज़ात जे करे हिनखे अॻु कोन वठराइबो। रवा मुस्लिम, सम्झो ॻाल्हि खे। तंहिंजे करे जेको आहे सो अचे थो अल इनकता अमल कोलहू ताला फ़ैज़ा नुफ़िख व सूर फला अंसा बैनहुम, यानी अलाह ताला चए थो जॾहिं क़यामत मां माण्हू निकिरंदा त इहे जेके ज़ातियूं आहिनि, जेके नसब आहिनि, फलाणे जो पुटु फलाणे जे खां, इहे चीज़ ज़ीरो थी वेंदा। यानी इनकता आसार नसब दुनवी आहे, यानी दुनवी ज़ातियूं ख़तमु थी वेंदियूं क़यामत जे ॾींहुं। ला यनफ़ अब इब्नहू, न पीउ पुट खे को फ़ाइदो ॾींदो, वला यशफ अख़ी, न भाउ खे बचाईंदो बेमुजर दम, रत जे करे। ऐं तंहिंजे करे तज़ूल तफ़ाख़ुरात क़बलिया वल तबकिया, क़बीलिया तबकिया, माना जेके तव्हांजे क़बीले जे करे जेके हिन दुनिया में तख़फ़ुर कयो, लय कयो था, उहो ख़तमु थी वेंदो। हाणे इन जो हिकिड़ो मिसाल अलाह साईं ॿियो ॾिनो आहे। हलो ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में मां आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। ॻाल्हि हले पई त शाह लतीफ़ जो शाइर आहे त ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे, उन जी तशरीह में मां क़ुरान कढियो आहे। त ॿियो मिसाल थो ख़ासि मिसाल थो ॾिए नूह अलैहिस्सलाम जो। त छा आहे त नूह अलैहिस्सलाम खे अलाह साईं हुकुम ॾिनो त ॿेड़ी ठाहे। हाणे ॿुधायो त सही त ॿेड़ी जेको न को उते को दरिया हो भरिसां, न को वाह हो, न को कुझु बि कोन हो, न का खॾ हुई, सुकीअ में चएसि पियो त ॿेड़ी ठाहे। हाणे जो ॿेड़ी वेठो ठाहे ज़रूरु ओसे पासे जा माण्हू घुमनि पिया, फिरनि पिया, खिलनि पिया। ऐं मौलाना अब्दुल करीम कुरैशी त चयो आहे त उहो ॿेड़ीअ में अचे अलाए छा गंद बि करे वेंदा, त मश्करी थो करे। ज़ाहिर त नूह अलैहिस्सलाम जो पुटु पंहिंजे पीउ खे मञींदो हो त अलाह जो नबी आहे, उनखे चवणु वठंदो, पर प्रेशर में त उहो बि अची वियो न। उहो दोस्त अचनि पिया, जिते लॻे अड़े चए हिन जो पीउ अथव जेको ॾिसो ॿेड़ी पियो थो ठाहे, त खिली खिली माण्हू किरी पवनि। बहरहाल हुन ते थोरो साइकोलॉजिकल असरु त अची वियो त बाबो छा थो करे। ऐं बाबो चए थो त मूंखे अलाह चयो आहे, पर हाणे ॻाल्हि आहे त का हुन जेको रेशनल त हुजे न। नतीजो छा थियो, जॾहिं ॿेड़ी ठही बसि थी वई, अलाह ताला चयो त हाणे तूं ॿेड़ीअ में जेके न इलाइक़े जा जानवर आहिनि जेके तव्हां हिते यूज़ था कयो,
उन मां जोड़ो जोड़ो खण ऐं ॿिया जेके तुंहिंजा मोमिन आहिनि जेके तोखे मञनि था उनखे ॿेड़ीअ में वेहार। सभिनी खे विहाईं त पुट खे चई हलिया तूं बि वेह, त हू त अॻई छोकिरो हो, नौजवान हो, अॼुकल्ह जीअं नौजवान आहिनि, अॻई थोरो हो चिड़ियल हो, त चई न बाबा एॾो मींहुं कॾहिं कोन वसियो आहे, हाणे तूं इन ॻाल्हियूं न कर। ऐं जेकॾहिं वसियो बि त मां पहाड़ ते चढ़ी वयुसि, त पीउ चयसि बाबा जी केरु कोन बचंदो। बहरहाल हिन जो पुटु चढ़ी वियो पहाड़ ते ऐं बारिश जो वसी ॿेड़ी उथी त एॾो मींहुं पियो जो ज़मीन मां बि पाणी पियो निकिरे त आसमान मां पहाड़ ॿहाड़ ॿुॾी विया ऐं नतीजो थियो त सभु ॿुॾी विया, संदसि पुटु ॿुॾी वियो। हाणे जॾहिं ॿेड़ी लथी आहे, ॿोॾि ख़तमु थी आहे जोधी पहाड़ ते, त लहण साण नूह अलैहिस्सलाम खे हर वक़्तु सॼी वाट ॻणती पुट जी थी लॻे ई थो। जीअं ॿेड़ीअ मां लथो आहे ऐं ॿेड़ी जीअं वेठी आहे, यकदमि अलाह ॾे हथो खणे, पर नादा नूह रब्बू, अलाह ॾे हथ थो खणे, ए मुंहिंजा रब साईं, फ़काल रबी, ए मुंहिंजा रब, इन नबनी मिन अहली, मुंहिंजो पुटु अहल बैत आहे जंहिंखे असीं हिते सैयद चऊं था, हालांकि सैयद ज़ात कान्हे ऐं इहो जेको नबी साईं जे औलाद खे शरीफ़ चइबो आहे, ठीकु आहे न। सैयद त चइबो आहे माना मिस्टर खे, तंहिंजे करे इहो जेके अंग्रेज़ बि ईंदा आहिनि त उनखे बि सफ़ानामे चवनि सैयद फलाणो सैयद फलाणो। बहरहाल त चए थो अहल बैत, चए थो इन नबनी मिन अहली, चई मुंहिंजो पुटु अहल बैत आहे। व इन वअदकल हक़, तुंहिंजो वाइदो सचो आहे। व अंत अहकमुल हाकिमीन, ऐं तूं सभिनी हाकिम वॾो हाकिम, माना मूंखे पुटु मोटाए ॾे, मां नबीअ जो पुटु आहे ऐं मुंहिंजो प्यारो पुटु आहे। त अलाह साईं छा थो जवाबु ॾिएसि, काल या नूह इन्नहु लैस मिन अहलिक, तुंहिंजो पुटु अहल बैत में न आहे। कमाल थी वियो आहे, ॼाओ उनजो आहे, उन नबी साईंअ जे तुख़्म मां ॼावल आहे, सचो पुटु अथसि, पर चए थो इन्नहु लैस मिन अहलिक, तुंहिंजो पुटु अहल बैत मां न आहे। इन्नहु अमलुन गैर सालिह, तुंहिंजे पुट जा अमल सही न आहिनि। माना त इते बि ख़बर पइजी वई त हिकिड़े नबीअ जो सॻो पुटु, पर हुनजा अमल छो त पीउ जो चयो न मञई, इहो अमल गैर सालिह थी वियो, त चए थो इन जा अमल सही न आहिनि। तंहिंजे करे फला तसलनी मां लैस लक बि इल्मुन, तंहिंजे करे तोखे इन ॻाल्हि जी बैकग्राउंड जी ख़बर न आहे, तंहिंजे करे इहा शइ मूंखां न पुछ, ऐं जे ज़िद कंदे इन ऐज़ुक, मां ख़बरदार थो कयां अन तकून मिनल जाहिलीन, त मतां जाहिलनि मां थी वञी। नूह अलैहिस्सलाम ॾकी वियो, चईंसि बसि ॿाहूं थो ॿधाए, मां तोखां वरी न पुछां, मूंखे कहिड़ी ख़बर मुंहिंजे पुट जा कहिड़ा अमल आहिनि, तंहिंजे करे मुंहिंजो पुटु अहल बैत मां न आहे, ऐं मां तौबा थो कयां जो मां तोखां अहिड़ो सुवालु पुछां जो मां जाहिल थी वञा, मूंखे पंहिंजी जान बचाइणी आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह हुकुम थो करे ऐं सभिनी खे वमुर अहलक बि सलात वस्तबिर अलैहा, चए थो पंहिंजे ॿारनि पुटनि खे धीउनि खे जिन खे तव्हांखे प्यारा आहिनि, जेकॾहिं चाहियो था त इहे तव्हां वांगुरु जन्नत में वञनि, जेकॾहिं तव्हां नेक आहियो त उन्हनि पंहिंजे घर वारनि खे निमाज़ जो हुकुम कर, उन्हनि ते क़ाइमु रहो, ऐं वस्तबिर अलैहा माना कंटिन्यूअसली उन्हनि खे सम्झाए। पर ईअं न त हलो छोकिरा निमाज़ पढ़, छोकिरी निमाज़, न न न न, क़ुर खोले, हाणे मां खोलियो वेठा, मां हाणे विचां थो हलो खोलियां, ॾिसो छा थो निकिरे। छा चवंदव, व बशिरिल मोमिनीन अन लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा, जो जेके मोमिन थी था वञनि, हिन खे मञनि था न, उन्हनि खे ॾे ख़ुशीअ जी ॻाल्हि ॿुधाइनि, कहिड़ी, त अलाह तव्हांखे वॾो फज़ुलु ॾींदो, हिते बि ॾींदो, आख़िरत में ॾींदो। वला तुतिल काफ़िरीन वल मुनाफ़िकीन, ऐं काफ़र ऐं जेके मुनाफ़िक़ आहिनि, मुनाफ़िक़ कहिड़ा आहिनि, खाइनि अलाह जो ऐं अलाह जी परवाही कान्हे का, चए त इन्हनि जे पोयां न लॻो, वधो अज़ाहुम, जेकॾहिं तव्हांखे टोकिनि था त हिनखे बर्दाश्त कर, व तवक्कल अलाह, अलाह ते भरोसो कयो, व कफ़ा बिल्लाह वकीला, अलाह तव्हांजे लाइ काफ़ी आहे, तव्हां जेकॾहिं भरोसो कयो। हाणे मां विचां क़ुर खोलियो न, हाणे मां तव्हां पंहिंजे चए थो औलाद खे सम्झायो, ईअं सम्झाइबो, क़ुर खोले सम्झाइबो। चईं त वस्तबिर अलैहा, माना इन में मुड़ुसु माण्हू थी चवंदो रहीन, ला नसअलुक रिज़्क़न, अलाह चए थो असीं तव्हांखां ॾोकड़ त कोन था घुरूं, न को तव्हांखां रिज़्क़ था घुरूं, न हुन नज़ुक, सॼो रिज़्क़ मां थो ॾियां, हे कणिक किथां थी ज़मीन मां पैदा थिए, खोटियो ज़मीन में आहे अंदरि, ॾिसो कणिक जो दाणो, पोइ अचे किथां थो, जोर किथां थी अचे, ज़मीन मां तेल किथां थो अचे, ज़मीन में का शइ कान्हे का, उहो त अलाह साईं उन टाइम ते उहा शइ पैदा थो करे। भले आक़िबतुल तक़वा, पछाड़ी परहेज़गारी जी थींदी। बाक़ी अलाह साईं फरमाए थो त हिन दुनिया में तव्हांखे कॾहिं ऊची ज़ात आहे या तव्हांखे मां पैसे वारो कयो आहे, पोइ के हलाल में पैसे वारा थियनि, के हराम में थियनि था, बहरहाल चए थो वमा अमवालकुम वला औलादकुम बिल्लती तुक़र्रिबकुम इंदल्लाहि ज़ुल्फ़ा, न अव्हांजो माल ऐं नव्हांजी औलाद अहिड़ी शइ आहे जिन सां असां वटि अव्हांजो दर्जो वेझो थींदो, वॾो कोन थींदो हिन ॿिन्ही जे करे। इला मन आमन व अमिल सालिहन, हा जिन ईमान आणींदा, नेक अमल कंदा, ठीकु आहे, उनजो हिक ॿिए खे दुआऊं लॻनि थियूं। फ़उलाइक लहुम जज़ाउल ज़िफ़ बिमा अमिलू, पोइ उन्हनि जे लाइ जेको कमाई कंदा ॿीणो सवाबु मिलंदो। वहूं फ़िल ग़ुरफ़ात आमिनून, ऐं सुहिणनि घरनि में हुननि खे रहायो वेंदो। तंहिंजे करे ॿी हदीस शरीफ़ में अचे थो अनफ़िकी वला तुहसी, रसूल फरमाए थो त अलाह जे रस्ते में ख़र्चु कर, ॻणे ढेरी करे न रख।
पोइ यूसिल्ला अलेक, जॾहिं ॻणींदे वेंदे पैसा रखंदे वेंदे हेतिरा थिया हींअर हेतिरा थिया त पोइ रब तोखे ॻणे ॾींदो। वला तू ई फ़योइल्ला अलेक, ऐं बचाए न अलाह बि तोखां पोइ शयुनि खां बचाईंदो। अलाह ताला फरमाए थो त ज़ात कमु कान ईंदी। नूह अलैहिस्सलाम जे पुट खे जवाबु मिली वियो। हाणे अचो ॿियो, ज़रब अल्लाह मसलन लिलज़ीन कफ़रू, चए थो काफ़रो हिकिड़ो तव्हांखे मां मिसाल थो ॿुधायां। इमरात नूह इमरात लूत, नूह अलैहिस्सलाम ऐं लूत अलैहिस्सलाम ॿ घर वारियूं हुयूं। कानता तहन अब्दैन, इहे मुंहिंजूं ज़ालूं हुयूं हिन ॿिन्ही नबियुनि जूं, मिन इबादिना सालिहीन, ऐं मुंहिंजा नेक बाना हुआ ॿई रसूल अलाह जा। फ़खानता हुमा, इन्हनि को अहिड़ो पोयां कमु कयो जो रसूलनि खे ख़बर ई कान्हे, हिन सां ख़ानता हुमा न हिननि ख़यानत कई। कहिड़ी कयनि, न क़ुर थो ॾसे न अलाह जे रसूलनि खे ख़बर आहे। फलम युगनिया अनहु मिन अल्लाह शैया, इहे ॿई अहिड़नि पंहिंजी प्यारियुनि ज़ालुनि खे बि अलाह खां बचाए न सघंदा। कील अदखुल नार माल दाख़िली, हिन ॿिन्ही खे जॾहिं चयो वेंदो ॿई घिड़ो जहन्नम में, त उहो ख़ुदि न बि हैरान थी वेंदा त असांजे हिन ज़ालुनि खे छो थो अलाह जहन्नम में, छाकाणि हुनखे बैकग्राउंड जी ख़बर न आहे त हिन कहिड़ो ख़यानत कई। याने अलाह जो नबी पंहिंजे प्यारियुनि ज़ालुनि खे नथो बचाए सघे। वरी चए थो हिकिड़ो ॿियो मिसाल वठो, पर ज़रबला मसन लिलज़ीन आमनु इमरात फ़िरौन, चए थो वरी फ़िरौन जी घर वारे जो मिसाल वठो। ईमान वारो तव्हां ॿुधो, हाणे छा हो त फ़िरौन ज़ालिम हो। छा कंदो हो जो बनी इसराइल जे पुटनि खे कोहंदो, उन्हनि जेके धीअरूं सुहिणियूं सुहिणियूं सभई रखंदो हो पंहिंजी ख़िदमत में, किचन में रखंदो हो, सफ़ाईअ ते रखंदो हो, सभु छोकिरियूं महल में लॻाईंदो हो, वरी अमीरनि में विराईंदो हो। त हीअ जेका औरत हुई फ़िरौन जी, हुई त फ़िरौन जी ज़ाल, लेकिन इन्हीअ खे ईमान हो अलाह ते। चवणु लॻी कालत रब इब्नी इंदक बैतन फिल जन्नत, चए थो अलाह साईं मां तोखे मञा थी, तंहिंजे करे मूंखे हिन फ़िरौन जे घर खां सुहिणो घर जन्नत में ॾिजांइ। पर न जिनी में फ़िरौन अमल ई, बाक़ी मां फ़िरौन जे बुछड़नि अमल सां मां मूंखे वास्तो न आहे, इन खां मूंखे बचाइजांइ। पर न जिनी मिनल क़ौम ज़ालिमीन, ऐं जेके ज़ुल्म था हिन जी पूरी क़ौम अवाम सां करे, मूंखे इन्हनि खां बचाइजांइ। पोइ छा थियो, अलाह साईं हुनखे क़बूल करे छॾियो, चए थो हुनखे मां जन्नत ॾिनी। उन खां पोइ चए थो अलाह साईं या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुहलिकुम अमवालकुम औलादकुम अन ज़िक्रिल्लाह, चए जेको मां तव्हांखे हिते औलाद ऐं माल ॾिनो आहे न, हिन दुनिया जे निज़ाम खे हलाइण लाइ ॾिनो आहे। औलाद हिन लाइ ॾिनो अथमि त छा त अञा मां दुनिया ख़तमु नथो कयां, तंहिं करे ॿार त पैदा कंदुसि मां, अलाह साईं थो चए, छो त अॻिते दुनिया हलंदी। जॾहिं अलाह खे दुनिया ख़तमु करणी हूंदी त पोइ त कंहिंखे ॿार कोन ॼमंदा, बल्कि सभु माण्हू ख़तमु थी वेंदा। लेकिन चवे थो ए ईमान वारो ला तुहलिकुम, तव्हांखे मुसीबत में न विझनि, तव्हांखे हलाक न कनि, अमवालकुम तव्हांजा मौल ऐं तव्हांजो औलाद, अन ज़िक्रिल्लाह अलाह जे यादि खां। औलाद कीअं गाफ़िल कंदो, ॿ टे तरीक़ा आहिनि, या तव्हां औलाद खे गाफ़िल कंदव। मिसाल तौरु तव्हां ऑफिसर आहियो वॾा, हाणे तव्हांजो औलाद नऊं तव्हांखे ॼाओ आहे, तव्हांजो कमु आहे हुनखे क़ुर पढ़ाइणु ऐं हुननि खे अहिड़ो अमल सेखारणु जो जन्नत में वञनि, बजाए इन करण जे तव्हां वठणु कई सूरत रुश्वत। नौकिरीअ में रुश्वत, जे जज आहियो त फ़ैसिले में रुश्वत, जे मथे वेठा आहियो त रुश्वत, ढेर पैसनि जा किरोड़ हिते बाबा हल वञ दुबई में तोखे जाइ थो वठी ॾियां, छोकिरो वियो दुबई में वञी नशनि में पियो, यानी हथ खे हराम कमाए पंहिंजे औलाद जा लाह कढी था छॾियो पाण। पोइ छा थींदो, क़यामत जे ॾींहं ते जॾहिं इहो औलाद रिकग्नाइज़ कंदो त इहो हराम बाबे खारायो ऐं असांजा लाह असांजे पीउ कढिया, पोइ उहे ॾंडा खणी पीउ जे पोयां भॼंदा ऐं उहो लिकंदो लिकंदो, इहो क़ुर में आयत थी अचे त उहो पंहिंजे पुटनि ऐं धीउनि ऐं सभिनी खां लिकंदो, उहो छाजे लाइ पोयां पवंदुसि त हेॾे कर नेकियूं, असांखे तो छो हराम खाराए, असांखे ग़लति सोबत में तो विधो, तोखे चयोसीं न तूं हराम खाराए, असांखे छॾी आहे, असां पंहिंजो कमायूं आहे। त चए थो ए ईमान वारो। वरी ॿियो केस आहे जंहिंमें वरी छा आहे त हीउ शख़्स नेक आहे, सुठी पोज़ीशन ते चाहे थो त निमाज़ पढ़े थो, ॾाढी बि रखाई अथई, पर हाणे साईं पुटु ॾंडो खणी पियो, जेॾी महिल किर 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 ज़ाल जी किर किर किर, चए हो जेको किलरक जी धीउ आहे उन वटि टीवी आहे घर में, हिननि वटि फ्रिज आहे, तो कुझु कोन कयो, मजबूर करे हुन ग़रीब माण्हू खे एॾो परेशान करे जो हुनखे मजबूरनि उहो रिश्वत वठणु शुरू थो करे, हिन जे वात बंदि करण जे करे गाॾी वठी, पोइ जॾहिं हिकिड़ो दफ़ो रिश्वत ऐं गंद वरितई त पोइ शुरू थी थो वञे। पोइ उन्हनि ॾींहंनि में वरी क़यामत ॾींहंनि में वरी हीउ जेको शख़्स आहे इहो वरी हुननि जे पोयां पवंदो त हेॾे कयो नेकियूं, तव्हां मूंखे प्रेशर विझी मूंखे हराम खाराइण ते मजबूर कयो। ॿई सीन अलाह क़ुर में ॾिना आहिनि। तॾहिं चए थो त ईमान वारो तव्हांखे हलाक न कनि तव्हांजो माल ऐं तव्हांजो औलाद अलाह जे ज़िक्र खां। वमई यफ़ल ज़ालिक, जेकॾहिं केरु ईअं न मुड़ियो ऐं ईअं ई कंदो फउलाइकुमुल ख़ासिरून, पोइ त नुक़सान में वेंदो, नापास थी वेंदो। तंहिंजे करे जेको आहे सो हदीस शरीफ़ में अचे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं असां वेठा हूंदा हुआसीं त असां वटि जॾहिं आयो अंदरि कमरे में घिड़ियो त असीं उथी खड़ा थियासीं त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
ला तक़ूमू कमा तक़ूमुल आजिम यज़ुबाद चई मां अचां उथी न बीहंदा कयो। इहा ठली जेका इज़त था मुंहिंजी कयो न जो मां अचां त उथी था बीहो। इहा आहे इहा काफ़रनि जो आहे सिस्टम त जेकॾहिं जज ईंदो कोर्ट में चवंदा राइज़ माना उथी बीहो। ऐं अलाह पुॼे हिननि असांजे मुस्लमाननि सां त उहो अंग्रेज़नि खे कापी करे जेको अंग्रेज़ जे ज़माने में जज ईंदो चवंदा राइज़ में उथी बीहो। हाणे बि था चवनि ठा उथी बीहो जज थो चए छो उथूं जज थो अचे नबी अलाह जो रसूल थो चए त जॾहिं मां अचां त न उथंदा कयो त इहे जजो तव्हांखे ख़ुदा पुॼंदो। तव्हां चओ पंहिंजे हुनखे डंडे वारे खे त न चवंदो कर मुंहिंजे नाले त अचां त मां उथी बीहो राइज़। इहो कोन्हे पंहिंजो अलाह जो रसूल थो चए त जेकॾहिं चए थो त गुमना इलाही जॾहिं असीं उथी बीठासीं चई ला तक़ूमू न उथंदा कयो कमा तक़ूम आजिम इहे बेदीननि माण्हुनि जो कमु आहे ऐं जेके गैर मुस्लमाननि जो कमु आहे इहो ज़िम्बादुनि बादा इन हिक ॿिए लाइ उथी था अदब में बीहनि। वरी ॿी हदीस शरीफ़ में रसूल फरमाए थो हा चलो ब्रेक वठूं था पोइ मां ॿुधायां थो तव्हांखे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। ज़ात नाहे ॾात नाहे ज़ात जो वहे सो लहे में अचे थो त वरी ॿी हदीस शरीफ़ में अचे थो त काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यकुम रजुल रजुल वलाकिन ला यवस्य लहू चए थो केरु अचे त उन लाइ इज़त ख़ातिर उथी न बीहो बल्कि उन लाइ विथी कयो वेहण जी जाइ कयो। हाणे मां चवां थो उन्हनि जजनि खे जेके जॾहिं अचनि था त उन्हनि जो इहो ॾंडो अचे थो राइज़ त उन जज खे ख़ुदि बि हया थियणु खपे। जॾहिं अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ईंदो हो त चए मुंहिंजे लाइ न उथंदा कयो तव्हां अलाह जे रसूल खां चढ़ी वियो माना तव्हां गुनाह में था पओ। तव्हां अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजी वॾी इज़त आहे जो तव्हां जॾहिं अंदरि अचो था कोर्ट में थो ॾंडो अचे थो राइज़ माना उथो अंग्रेज़नि वारो न वास तॾहिं त सच थो चए त इहे अंग्रेज़नि जा कम आहिनि। अॻिते अचे थो त ॿी आहे त असांजे कल्चर में आहे झुकणु पेरे पवणु ॿाहूं ॿधणु। हाणे इहो आहे जेको सो कल्चरल सिग्निफिकेंस दिस ट्रेडिशन डीपली रूटेड इन हिंदू कल्चर में आहे। इहो हिंदू कल्चर आहे पेरे पवणु गोॾनि ते हथ लाइणु तव्हां ॾिसो न हीउ सॼो हिंदू कल्चर आहे। हाणे हीअ जेके असांजी निमाज़ में जेके झुकणु आहे इन मां कंहिं बि क़िस्म जो झुकणु कंहिं इंसान लाइ जाइज़ ई कोन्हे को चाहे झुकी गोॾे ते हथु रखो या पेरे पओ या उनजे आॾो हीअं करे बीहणु हथ ॿधी निमाज़ में आहिनि इहे जाइज़ ई कोन्हनि के इहे सिर्फ़ु अलाह जे लाइ अलामतूं आहिनि इंसान जे लाइ तव्हांखे बीहणो न आहे। पर हाणे हिते छा आहे त के आहिनि वेठा आहिनि हाणे साईं छा आहे त साईंअ में कमु आहे पोइ जंहिंजो हूंदो पुट जी नौकिरी थो वरी पोयां वञी सजदो किरंदुसि हाणे मूंखे पुट जी नौकिरी वठी ॾे या को नंढो कमु त पेरनि ते हथु रखो न त वरी गोॾनि ते हथु रखंदो या वरी अदब सां हीअं करे झुकी बीहंदो इहो जाइज़ ई कोन्हे को। हे सभु अलामतूं निमाज़ जूं आहिनि कोन्हे इहो जाइज़ हे सभु हिंदुनि जो कल्चर आहे। तंहिंजे करे असल में छा आहे हाणे तव्हां ॾिसो हे हालांकि ईसाई आहे लेकिन हिन जो कल्चर छा आहे हे असां खां बि चढ़ी विया। कीअं हे पोप आहे पोप फ्रांसिस इहो हिकिड़े शीदीअ खे चए थो मां तुंहिंजा पेर थो धोरायां। हे ॾिसो पाणीअ सां हिकिड़े शीदी मिसकीन जेको जंहिंखे नेशनलिटी कान्हे का इन चएसि मां तुंहिंजा पेर थो धोरायां। असल में इस्लाम इहो आहे त तूं थो माण्हुनि खे पेरे पवराई ऐं तूं फरोन ऐं ख़ुदा थी वेठो आहीं। अलाह जो रसूल चए थो भला उथो बि न कॾहिं अलाह जो रसूल कंहिंखे पेरे पवरायो आहे झुकरायो आहे यानी तव्हांखे इन अहसासु कोन थो थिए वेठा आहियो हीअं कयो ऐं काकूस उहो था कयो जेको हर माण्हू थो करे जेको भंगी थो काकूस करे तव्हां बि उहो ई था काकूस कयो। तव्हांजी कहिड़ी फज़ीलत आहे छाजे करे ॾात न आहे ज़ात लहेसो लहेसो तव्हां माण्हुनि खे पेरे था पवरायो ऐं माण्हू तव्हांजे पेरे था थी पवनि उनखे लत नथा हणो चवंदा न आहे इहो जाइज़। हा अञा जेकॾहिं तव्हांखे एॾा नेक आहियो न मां थो चवां जेके सफ़ा नेक आहियो त तव्हां छा कयो बदनो खणी हारी मिले चाचा वेह मां तुंहिंजा पेर थो धोरा। असुल इबादत इहा आहे। हे केरु आहे पोप फ्रांसिस परफॉर्म्ड एनुअल ईस्टर season ritual on Thursday, March 24, kneeling in front of Muslim, Hindu and Christian refugees and washing and kissing their feet at a shelter. पेर थो उन्हनि जा चुमे हुनखे हथ थो लाहे इज़त थो करे हुनजा हथ थो धोराए। हे पोप फ्रांसिस आहे असीं हिननि खे काफ़र था चऊं पर कम त ॾिसो न हुननि जा ऐं पंहिंजा कम असां ॾिसूं।
अलाह फरमाए थो अनफिकू मां रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन याति अहदकुल मौत, अलाह जे रस्ते में ख़र्च कयो, उन खां अॻे जो वरी मौत अचेव। पोइ जॾहिं वरी मौत जा फ़रिश्ता नज़र ईंदा पोइ चवंदा रबी लौला ख़रतनी इला अजरन क़रीब, अलाह साईं मूंखे थोरा 5 मिंट 10 मिंट 15 मिंट विथी ॾे, छा कंदे उहा सदक वा कुन मिन सालिहीन, मां वञी जेको पैसा गॾु कराइण वञी ग़रीबनि में विरहाए अचां। तंहिंजे करे अलाह फ़ातिमा अस्मा खां रिवायत करती हैं कि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया माल खर्च करो, गिन गिन कर न रखो कि अल्लाह भी गिन गिन कर देगा, और बंद करके न रखो वरना अल्लाह भी रोक देगा। चए थो अल्लाह साईं लन तनफ़कुम अरहामकुम व औलादकुम, तव्हांखे न को तव्हांजो इहे तव्हां जूं माइटियूं ऐं न तव्हांजा औलाद तव्हांखे कमु ईंदा यौमल क़यामत ॾींहुं, यफ़सिल बैनकुम, अव्हांजे विच में अल्लाह फ़ैसिलो कंदो, वल्लाह बिमा तामलून बसीर, तव्हांजो सॼो रिकॉर्ड अल्लाह साईं रखे पिए थो। तंहिंजे करे अल्लाह खां घुरो। शाह लतीफ़ चए थो जे लीला ई न लही त बि पिणु लीला आहे। हाणे अल्लाह खां दुआ घुरो था न, यार अल्लाह दुआ क़बूल कोन थो करे, चए थो जे लीला ई न लही त पिणु लीला आहे, आश्रम लाहेज सॼण सभा जो घणो, अल्लाह खे चंबड़ी पओ राति जो, त जेको अल्लाह साईं तव्हांजे लाइ। शाह चयो सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान, कोड़े कनि सलाम आगे अची वञे। हाणे हिन जी मानाऊं अहिड़ी था फेराइनि त माना मुंहिंजे क़बर ते वञी सलाम कयो। हो थो चए राति जो तहजद पढ़ंदव त तव्हांखे सलाम थींदा। कहिड़ा सलाम थींदा मां थो ॿुधायां। पहिरियों सलाम मौत वक़्तु फ़रिश्ता सलाम कंदा हुन माण्हूअ खे। अल्लाह साईं क़ुर चए थो अल्लज़ीन ततवफ़ाहुम मलाइक तय्यबीन, जॾहिं नेक माण्हुनि जो फ़रिश्ता साह कढणु ईंदा अचण सां छा चवंदा उनखे यक़ूलून सलामुन अलैकुम, चवनि असलाम, पहिरियों सलाम। उदखुल जन्नत बेमा को तअमलून, चवंदा हींअर जन्नत में हल तो सुठा अमल कया। छा कंदा उन रूह खे ओॾी महिल जो ओॾी महिल खणी अछे पखे विझी जन्नत में वञी छॾींदा, ऐं उते जेसि ताईं हे जेको नओं जिस्म जेसि ताईं क़बर मां न मिलनि उते उहो जन्नत आहे। माना कंहिं बि नेक माण्हू जो रूह क़बर में कोन्हे को, उहो सभु जन्नत में वेठा आहिनि। वरी ॿियो सलाम जन्नत में दाख़िल थियण वक़्तु जेके दरवाज़ा खुलंदा त उते जेके गार्ड वेठा आहिनि उहे सलाम कंदा। ॿुधो वसीक लज़ी न तकू रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा, पोइ जेके पंहिंजे पालहाण खां डिरनासीं टोलियूं टोलियूं बेशदा रवाना कबा, तव्हांजो जॾहिं उन वक़्तु ईंदा ऐं उनजा दरवाज़ा खोलिया त उनजा दारोजा खेनि चवंदा छा चवंदा काल लहूं ख़ज़न था सलामुन अलैकुम, हाय साईं अस्सलाम अलैकुम तिब्तुम, वाह जो कमु करे आया हो, फ़दख़ुलू ख़ालिदीन, हलो जन्नत में हमेशह रहंदो। वरी अंदरि जॾहिं जन्नत में वेंदव त वरी जन्नतुनि जो हिक ॿिए खे किरोड़े सलाम। उदखिल लज़ीन आमनू व अमिल सालिहात, ऐं जॾहिं दाख़िल कया वेंदा माण्हू जिन ईमान आंदो नेक अमल कयनि, जन्नात तजरी मिन तहतल अनहार, जंहिंमें वाहियूं पवंदियूं ख़ालिदीन फ़िहा, परमनेंट इहा रिहाइश हूंदी, शोहरियत ऐं नेशनलिटी परमनेंट हूंदी, बेइज़िन रबिम अल्लाह हुननि खे इजाज़त ॾिनी हूंदी। तहियतूं फ़िहा सलाम, हिक ॿिए सां रुॻो पिया सलाम कंदा। इला कीलन सलामन सलाम, अदा सलाम अलैकुम, अदा तूं वेठो आहीं जन्नत में, हा अदा अस्सलाम अलैकुम, वालेकुम सलाम, ओ चाचा तूं बची वई, वाह वाह लय अथई, अस्सलाम अलैकुम, दावाहूं फ़ीहा सुभानक, ऐं उते छा पिया चवंदा अल्लाह साईं तूं बेबाही, अल्लाहुम्म व तहियतूं फ़ीहा सलाम, ऐं हिक ॿिए सां सलाम कंदा। व आख़िर दावाहूं, वरी जॾहिं पंहिंजे कमरनि में वेंदा त छा चवंदा अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, बेशक सॼो हम्द रब जो आहे। हाणे आख़िर हिन में अचे थो हिकिड़ो वॾो सलाम, हिकिड़ो अहिड़ो सलाम जंहिंजो शाह लतीफ़ चए त कोड़े कनि सलाम आॻ अचे उन्हनि जे, इहा आहे उहो सलाम। सारी राति सुभाणे जागी जिन यादि कयो, जिन तहजद पढ़िया अलाह खे यादि कयो, उनखे सलाम था थियनि। ईअं न त हिन जो मतिलबु हिन क़बर ते वञी सलाम कयो, इहा कहिड़ी माना था कयो ख़ुदा खे मञो, त चए थो आख़िर में ईंदो वॾे में वॾो सलाम। हे सलाम सभु ॿुधव न, उहो आहे सलामुन कौलम में रब रहीम, अलाह जे तरफ़ां पहुचंदो, ओ अदा भाउ रब तोखे सलाम मोकिलिया आहिनि, अलाह तोखे सलाम मोकिलिया आहिनि। इहे हिन मुंहिंजा भाउर सलाम, इहे हिन जंहिंजे लाइ शाह लतीफ़ सारी राति सुभाणे जागी जिन यादि कयो, इहो आहे। उन खां पोइ पाण खे बचायो झुकण जे आॾो, निमाज़ जी पोज़ीशन आम इंसान लाइ न अख़्तियार कयो, न वज़ीर जे आॾो, न पीर जे आॾो, न मीर जे आॾो। ख़ुदा खे मञो, अलाह खां डिॼो, ईअं करण सां तव्हां शिरक था कयो। रसूल सलाह सां फ़र्ज़ु मां अचां त उथी बि न बीहंदा कयो। बहरहाल हाणे ॻाल्हि आहे त हिन वक़्तु मूंखे टाइम कोन्हे, न त मां कुझु ॾिसणु पिए चाहियो त साफ़ु पाणी ॻोठनि में कीअं पहुचाइजे, छो त अॼुकल्ह मां रुॻो इंजीनियर बि आहियां, मां UK मां चार्टर्ड आहियां, मास्टर सां मुंहिंजी इंजीनियरिंग में, मां दुनिया जा वॾा कम करे त मुंहिंजी ॻाल्हि कोन थो ॿुधे। हिते सभु लॻा पिया आहिनि वर्क आर्डर ते 22% कमीशन पई हले, फलाण पियो हले, केरु ॿुधे ई कोन थो। न त मां चाहियो त अवाम में ॻोठनि खे पाणी मिले। हाणे जेकॾहिं मूंखे टाइम मिले हा त मां तव्हांखे हिकिड़ी टेक्निक ॾसियां त तव्हां ॻोठ में बि पाणी साफ़ु हासिलु करे सघो था। हाणे कोशिशि कयां थो
पर छा आहे त हीअ जीअं सियाह जो शहर आहे, रिढ अॻियां रबा वॼाईंदे वरे हथिया, पाणीअ मथे झूपड़ा मूरख उञ मरनि। सो हाणे तव्हांजा घरनि जे भरिसां वाह वहनि था, पर तव्हांखे साफ़ु पाणी कोन्हे को। सिंध में इहो हिकिड़ो तरीक़ो आहे, मां जेको स्विट्ज़रलैंड में ॾिसी आयुसि त हीअ छा था कनि, जो जेको वाह हुआ न उन ॿाहिरां ज़मीन में अंदरि ईअं पाइप था पूरनि, अहिड़ो पाइप। हे ॾिसो मां शिकिल हीअ स्विट्ज़रलैंड मां पिक्चर कढी आहे, माना ॿाहिरां पथर आहिनि, अंदरि पाइप पियल आहे परफोरेटेड। पोइ छा थो थिए, सीपेज जो जेको पाणी आहे न सिम जो, इहो अचे हिन में पाइप में गॾु थो थिए, इन्हीअ खे खूह में गॾु करे मथां ढकु ॾेई था छॾनि। ऐं इहो कमु मातिलीअ में कयो आहे, उते हिकिड़ियूं खॾूं हुयूं साफ़ु पाणी जूं, उन में पाइप विधा अथऊं। पोइ खूह में अचे मूं पाणी विधो आहे, सफ़ा पाणी, छो त सीपेज जो पाणी आहे न, नलके जो पाणी कोन थो मिठो मिले, छो त नलको थो सफ़ा हेठि वञे, जर ख़राबु थी आहे। पर जेको सीकेज जो पाणी ईंदो, पोइ मां इहो जेको पाणी हिते विधो ऐं हीअ मां हिन पाइप विधो। हानी मुस्लिम आयो, मां हुनखे गिलास कढी पियारियोमांसि, त मूं चयो पी पाणी। इहो आहे सिंध जो हल, सिंध जो इहो। हाणे लाड़काणे जो पाणी ख़राबु थी वियो आहे, जो तव्हां राइस कैनाल लाइन करे छॾियो, इन जो बि हल आहे। मां मूंखां पुछे न केरु, रिढ अॻियां रबाब वॼाईंदे वरे था। मुंहिंजी त ॻाल्हि ॿुधंदा चिड़ी था वञनि, त लाखो साहब ईंदो वरी कमीशन असांजो मारींदो, ठेकेदार सां सख़्ती कंदो। अदा मां त ठेकेदार सां एतिरी त सख़्ती कॾहिं बि कान कई आहे, जो 8-9% जेका तव्हां सालाना खां वठो था। पर मां एतिरो त कोन कंदुसि जो मूंखे तव्हां चवंदो त लाइन ई न विझो ऐं कूड़ो बिल ठाहे ॾिठे, न ॾियो कमु, न ॾियो। अलाह मुंहिंजो मूंखे रिज़्क़ ॾींदो। बहरहाल सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।